अस्सलाम वालेकुम। अॼु आउं तव्हां खां टे सुवाल पुछा कंदुसि। तव्हां इहो ॿुधायो त गुज़िरियल बोर्ड में असां सिंधियुनि खे हिन पाणीअ मंझां नांग, बलाऊं, लुंडियूं, शीशा, पत्थर, कंडा, लताड़े हलणु कंहिं सेखारियो? सुवाल नंबर 2 आहे, हिन पाणीअ मंझां पंहिंजी हर शइ ॿोड़े ख़तमु करे घर ॿर डहण खां पोइ पाणी मंझां तरी पंहिंजी जान बचाए निकिरणु कंहिं सेखारियो? सुवाल नंबर 3 आहे, इन पाणी मंझां तरी निकिरण खां पोइ रोडनि ते वेही पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणु, पिनी खाइणु पीअणु तव्हांखे कंहिं सेखारियो? जे जनाब इन टिनी सुवालनि जो जवाबु हिकु ई आहे। हाणे ॾिसूं था त तव्हांजो दिमाग़ केतिरो तेज़ आहे ऐं ॾिसूं था त पहिरीं केरु जवाबु दुरुस्त ॾिए थो। पहिरियों सुवाल हो हलणु ऐं ॿियो सुवाल हो तरणु, टियों सुवाल हो पिनणु। जी जनाब इन टिनी सुवालनि जो जवाबु नोट हिकु ई आहे। ॾिसूं था त केरु जवाबु दुरुस्त थो ॾिए। वालेकुम अस्सलाम, ख़ुदा हाफ़िज़। उमेद आहे त वीडियो सुठी लॻी हूंदी। अगरि सुठी लॻी त शेयर ज़रूरु कजो।